झूलेलाल। असी सिंधी नंबर 1 यूट्यूब चैनल ते मां पायल बारवानी तव्हां सभिनी सिंधियुनि जो दिलि सां स्वागत थी कयां ऐं हमेशह कंदी रहंदसि। घणेई ॾींहं थी विया आहिनि जो मां कंहिंखां बि इंटरव्यू न वरिती आहे, पर अॼु मां तव्हां सां अहिड़ियुनि शख़्सियतुनि खे रूबरू कराईंदसि जिन खे सुञाणप जी काई बि ज़रूरत कोन्हे। इंट्रोडक्शन न बि ॾींदसि तॾहिं बि तव्हां सम्झी वेंदा, पर चइबो आहे न, इंट्रोडक्शन त ॾियणी पवंदी। अॼु असां सां गॾु जेके आया आहिनि, मुलाक़ात करे रहिया आहिनि, उहे आहिनि असांजा तुलसी गोबिंद प्रभु जी फ्रॉम मायापुर धाम। हरे कृष्णा। हरे कृष्णा। ऐं गॾो गॾु उन्हनि जा भाउ असांजा वाशी बिन्यानी प्रभु जी फ्रॉम कोलकाता। हिननि जी इंट्रोडक्शन त मां तव्हांखे छा ॾियां। हर कंहिं कलकते जे हर हिकु सिंधीअ खे असांजे भाउ वाशी जन जे बारे में सभिनी खे ख़बर आहे, पर अॼु असीं घणो ई कुझु ॻाल्हाईंदासीं। असांजा जेके प्रभु जी आया आहिनि मायापुर मां, थोरी रोशनी विझंदा कि जेको असांजो पंथ आहे कृष्ण भॻवान जन जो, जंहिंखे असां चवंदा आहियूं कृष्ण भक्ति, त थोरो सम्झूं कि आख़िर इहो जेको पंथ आहे शुरू कीअं थियो, ख़ासि करे कलकते में। कलकते मां ही शुरू थियो। अच्छा। ही शुरू थियो आदि जुगाद खां, पर जेको ही संप्रदाय स्टार्ट थियो, चैतन्य महाप्रभु कुछ 532 साल पहिरीं स्वयं कृष्ण चैतन्य महाप्रभु जो अवतार वठी आया, हिकु भक्त जे रूप में सभिनी खे भक्ति सेखारण लाइ। कृष्ण भक्ति, विष्णु भक्ति छा आहे, कीअं कजे, हुनजो परिणाम छा मिलंदो, स्वयं भगवान आया भक्त थी करे। इन करे हुन राधा रानी जो भी भाव स्वीकार कयो, हुनजी कांति कंप्लेक्शन उहो स्वीकार कयो ऐं अवतार वठी आया। तॾहिं खां वठी उहा शुरूआत थी। उन खां पोइ इहे गुरु शिष्य परंपरा हलंदी अचे त असांजा जेके ग्रैंड गुरु, माय ग्रैंड गुरु अभय चरणारविंद भक्ति वेदांत स्वामी प्रभुपाद, वो कलकत्ते जा ही हुआ। बंगाली फैमिली में, ब्राह्मण फैमिली में जन्म थियो, महात्मा गांधी रोड में। ऐं हुन पंहिंजे 22-23 साल जी उमिरि में पंहिंजे गुरुअ सां मुलाक़ात कई। पहिरीं फ्रीडम फाइटर हूंदो हो गांधी मूवमेंट में, ऐं स्कॉटिश कॉलेज में हुन पढ़ाई कई। ही वॉज अ बैरिस्टर। एंड जॾहिं हुनखे गुरु मिलियो, वञणु न पिए चाहे, हुन दोस्त हुनखे वठी वियो। तंहिंखां पोइ हुनजी लाइफ चेंज थी। छा तंहिंखां पोइ हुन शादी जेका कई, हुन ॿार बच्चा हुआ, पालन पोषण करे उमिरि थी वई 50 खां मथे। पोइ हुननि रिटायर कयो ऐं पोइ वञी करे 55 साल जी उमिरि में संन्यास वरितऊं। पोइ दामोदर मंदिर वञी वृंदावन में रहिया। उते जी गुरु जी आज्ञा हुनखे 30 साल अॻु जेका मिली हुई कि तूं अंग्रेजी पढ़ियल लिखियल आहीं, वेस्टर्न, त सॼे वर्ल्ड में अंग्रेजी लैंग्वेज वधीक ॻाल्हाइण वारा सम्झण वारा माण्हू आहिनि, कि तोखे वञी करे अंग्रेजी में प्रचार करणो आहे। मां अकेलो आहियां, मां नथो पुॼी सघां। हुनजे गुरु 64 मठ ठाहिया हिंदुस्तान जे अंदरि, जेके तोखे वञी ॿाहिरि मठ ठाहिणा आहिनि विदेश में। त हुनखे आज्ञा बि ॾिनी, शक्ति बि ॾिनी, आशीर्वाद बि ॾिनई। त जॾहिं हू रिटायर थियो, संन्यास वरितई, त वेही करे 12 साल हुन वृंदावन वेही करे पंहिंजा पुस्तक बि लिखिया, अंग्रेजी में अनुवाद, जेके संस्कृत ऐं बंगाली में जेके बि हुननि जा ग्रंथ हुआ, भगवद गीता, श्रीमद भागवतम, चैतन्य चरितामृत, उपनिषद, ये सभु जेके बि बुक्स आहिनि, उहो हुन इंग्लिश में ट्रांसलेशन वेठे कयूं। राति वेही करे कंदा। पोइ हुतां हुननि माने पैसो बिल्कुलु न हो, पोइ कंहिं हुनखे हेल्प कई कार्गो वेसल में, जेको कार्गो वेंदो आहे हितां खां USA, चई मां हुते तो वञणु चाहियां। तंहिं ओॾी महिल हुनजी उमिरि हुई 70 साल। रिटायरमेंट संन्यास वठण खां पोइ हुन 12 साल वेही करे पंहिंजी लिखाई कई हुते, ट्रांसलेशन। तंहिंखां पोइ वियो जेॾी महिल स्टीम शिप में चढ़ी करे डायमंड हार्बर जलदूत जहाज़ में चढ़ी करे वियो। 4-5 क्रू मेंबर हुआ ऐं बाक़ी सॼो माल हो, ऐं हुन में वेही करे वियो। 33 ॾींहं सफ़र करे उहो अमेरिका पहुतो। 1965 जी ॻाल्हि आहे इहा। त शुरूआत हितां करे, पोइ झांसी में हेॾा होॾा घणी हुननि प्रचार कयो, दिल्ली वग़ैरह में।
पर हुनखे इहो हो कि मुंहिंजे गुरु जी आज्ञा जो पालन करिणो आहे। वञी करे हुते इंटरनेशनल सोसाइटी अंतर्राष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ ऐं संस्था जी स्थापना कई। ऐं शुरू में 2 साल ॾाढी तकलीफ़ थी, ॿुढो माण्हू, हुते थधि एॾी, हुनखे को सपोर्ट न, को साथ न, स्ट्रगल करे करे पर जॾहिं हुन एस्टैब्लिश कई त हुनजी विजन तमामु वॾा हूंदा हुआ। पोइ 12 साल जे अंदरि हुतां खां हुनजी शुरू कई, 66 खां हुन रजिस्टर कई, वञी करे 76 ताईं, माना टोटल 12 साल पोइ कमु थियो 10 साल। हुन हिन 10 या 12 साल जे अंदरि विदेशनि में प्लस इंडिया में मिलाए करे 108 सेंटर खोलिया। मां जॾहिं को रिलायंस वारो हुजे, को वॾो बिज़नेसमैन इंडस्ट्रियलिस्ट हुजे त एतिरो जल्दी 40 ॾींहंनि में हिकिड़ो ब्रांच खोलणु एवरेज सां अगरि लॻाईंदा, लॻभॻि हर 40 ॾींहंनि में हिकिड़ो ब्रांच पियो खोले। उते सभु हिपियुनि खे जेके नशे में धुत हूंदा हुआ, जेके के बि नियम जो फॉलो न कंदा हुआ, हुननि खे हुननि संन्यास ॾिनो, हुननि खे भक्त ठाहियो, हुननि खे शिष्य ठाहियो ऐं हुननि खे आज्ञा ॾिनई कि तव्हां वञो, लंडन वञो, यूरोप वञो, ऑस्ट्रेलिया वञो, चाइना वञो, पाकिस्तान वञो, सभिनी हंधि प्रचार करियो। हुनखे शक्ति प्रदान कई। सॼे वर्ल्ड जे अंदरि 12 साल जे अंदरि, तंहिंखां पोइ पाण वेंदो वर्ल्ड टूर में, घटि में घटि 14 दफ़ा वर्ल्ड टूर कयो आहे 12 महीने में। ऐं हिन उमिरि में ॿुढापे में वञी करे 108 सेंटर खोलिया। त इहो बिना कृष्ण जी शक्ति जे, भॻवान जी शक्ति ही नथो थी सघे, ही संभव कान्हे। बिज़नेसमैन बि एतिरा बिज़नेस जा ब्रांचिस नथो खोले सघे। ॿुधायां त हिनखे स्पेशल कृष्णा मोकिलियो, हिनखे चवंदा आहियूं शक्ति आवेश अवतार, भॻवान जो ही स्पेशल रिप्रेज़ेंटेटिव हो। वञी करे हुन 108 मंदर खोलिया, सेंटर खोलिया ऐं तंहिंखां पोइ 1976 से गुज़र करे विया। तंहिंखां पोइ अॼु लॻभॻि 50 साल थियनि पिया। उन्हनि जा शिष्य थोरी देरि लाइ हेॾा होॾा थी विया हुआ, पोइ उन जा शिष्य वरी जुटी करे हुननि जेको कयो आहे, अॼु 1000 खां बि मथे सेंटर आहिनि 50 साल में। माने कि हर साल में तव्हां सम्झो, अगरि तव्हांखे 1000 सेंटर 50 साल में खुलिया, 20 सेंटर, त 20 सेंटर हर साल में। त हुन खां बि वधीक स्पीड में हुनजो तंहिंखां पोइ कमु तंहिं माना हू अञा बि मौजूदु आहे। उनजी शक्ति सां सॼो कमु थिए पियो। हुनजी शक्ति उन शिष्य जेके एम्पावर्ड आहिनि, बिल्कुलु, त हू वञी करे प्रचार करे। हाणे मायापुर धाम असांजो जेको आहे, जिते मां हाणे रहंदो आहियां, मां त कलकत्ते जो ई आहियां। कलकत्ते मां दुबई वियुसि, फैमिली खे हुते वठी करे पंहिंजो कयो। हुते मूंखे मेन कृष्ण भक्ति सां इंट्रोडक्शन थियो 1997 खां। पोइ हाणे आयो आहियां 2021 में मां मायापुर आयुसि। 21 में अचण खां पोइ मायापुर असांजो इस्कॉन जो हेडक्वार्टर आहे, वर्ल्ड जो हेडक्वार्टर। हुते त मंदिर हुननि खोलियो ओॾी महिल हिकु नंढी झोपड़ीअ में, जॾहिं हू आया हुआ पंहिंजे शिष्यनि खे, वाइट एलिफेंट जेके गोरा हूंदा उन्हनि खे वठी आयो। उते हुननि ब्रांच खोली, हिकिड़ी नंढी कुटिया हुई, अॼु उहा कुटिया आहे, उन्हनि खे ढायो कान मेंटेन। उनजे पासे में हाणे ॾिसंदा भव्य हिकिड़ो मंदिर पियो थिए, जेको वर्ल्ड में वॾे में वॾो, वर्ल्ड में वॾे में वॾो मंदिर कहलाईंदो। ऑलमोस्ट तैयार थी विया, 2026 में ओपनिंग आहे। जेतिरो पोर्शन हींअर खुलियो हो, हू वञी तव्हां ॾिसंदा वैदिक प्लैनेटोरियम, टेम्पल ऑफ द वैदिक प्लैनेटोरियम। हू खुलण खां पोइ तव्हां ॾिसो जो हुते हिकिड़ी नॉट ओनली दैट मंदिर, हुनजे आसे पासे में घटि असांजी कम्युनिटी जेका आहे, 50,000 माण्हू रेसिडेंस डिवोटी हुते रहंदा। घटि में घटि 800 एकड़ ज़मीन आहे हुते। हू आयो हो, नंढी ज़मीन वठी कुटिया कई। हाणे तंहिंखां पोइ हुनजा शिष्य वधाईंदा विया। हाणे एॾो वॾो सेंटर हुते हेडक्वार्टर खुलियो आहे। माण्हू अची ॾिसंदा। छो इहे छाजे लाइ थियो आहे कि 532 साल पहिरीं कृष्ण चैतन्य महाप्रभु जे रूप में अची करे हुन भविष्यवाणी कई हुई। बंगाली में हुन छा चयो हो, पृथ्वी ते आछे जोतो नगर आदि ग्राम, सर्वत्र प्रचार हुई में मोर नाम। सिंधी में चओ हाणे। हिन पृथ्वी ते जेतिरा बि नगर ऐं गांव आहिनि, सभिनीनि में कृष्ण भक्ति जो प्रचार थींदो, कृष्ण जो नाले जो प्रचार थींदो। हुन जेका भविष्यवाणी कई, ओॾी महिल न ट्रेन, न हवाई जहाज, न कुझु, माण्हू बैलगाड़ी में हलंदा हुआ 500 साल पहिरीं जी ॻाल्हि। तो कंहिं बि विश्वास न कयो कि समुंदर पार करे, ओशन्स पार करे पृथ्वी ते, रुगो इंडिया ते न, सॼी पृथ्वी में
त उहो लॻो पियो इम्पॉसिबल आहे, पर भॻवान जी वाणी भविष्यवाणी कॾहिं बि कमु न वेंदी आहे। सही आहे। हाँ, हुन पंहिंजे शिष्य खे मोकिलियो, पंहिंजे सिपाही खे मोकिलियो, हुन वञी करे डंको वॼायो ऐं सॼे वर्ल्ड में इस्कॉन जो सही ॻाल्हि, हरी बोल, हरी बोल। ॾाढो सुठो। पर चवंदा आहिनि न कि जीअं मूं जहिड़ा माण्हू जिन खे ख़बर ई कोन्हे, राइट, कि असीं हरे कृष्णा करे छो था मिलूं, राइट, जॾहिं बि मिलूं था ख़ासि करे, हाँ छो, कहिड़ो कारण आहे? रोशनी हिकिड़ो त हरे कृष्ण चवंदा आहियूं ऐं अॻिले खे अगरि वो मेल बॉडी में आहे त प्रभु चवंदा आहियूं, ऐं ॿियनि खे माता जी चवंदा आहियूं, ज़ालुनि खे, राइट। हरे कृष्ण प्रभु, हरे कृष्ण माता जी। अच्छा। त सॼो मतिलबु इहो थियो कि हरे यानी कि भॻवान जी अंतरंगा शक्ति, हुनखे चइबो आहे हरा। त उहा आहे राधा रानी। जीअं राधा खे प्रेम सां असीं राधे करे चवंदा आहियूं, राधा के राधे 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 चवंदा आहियूं, वृंदावन ॾिसो राधे राधे, बिल्कुलु, तीअं ई हरा खे हरे 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 करे चवंदा आहियूं। ऐं हुन सां गॾु कृष्ण, जीअं राधा कृष्ण, राधे कृष्ण, तीअं हरा कृष्ण या हरे कृष्ण, ॻाल्हि साॻी आहे। ऐं प्रभु इन करे चवंदा आहियूं कि उहो कृष्ण सभिनी जे हृदय में वास कंदो, त असां हुनखे ॾिसी करे संबोधित था कयूं, हे प्रभु। न कॾहिं कॾहिं थोरो शुरू में, हाणे न, शुरू में मूंखे खुदि अजीब लॻंदो कि भाई मां ॿुधो, हाणे उहो राइट आहे कि रॉन्ग आहे मूंखे ख़बर कोन्हे, कि घर में बि जॾहिं पाण में हस्बैंड वाइफ आहिनि उहे बि प्रभु आहिनि, माता जी जे नाले सां हिक ॿिए खे चवंदा आहिनि, इहो सही आहे? हा, बिल्कुलु सही। पंहिंजे वाइफ खे छॾे करे, वाइफ खे छॾे करे, पर वाइफ छा चवंदी आहे पंहिंजे हस्बैंड खे? प्रभु जी चवंदी। पोइ ईअं छो? हाँ ॿुधायो। प्रभु, हाँ प्रभु त ठीकु आहे, वही वो चवंदा आहिनि कि ज़ाल पंहिंजे हस्बैंड खे प्रभु ही मञंदी, दैट्स व्हाई समझिस, पति परमेश्वर, हाँ पति त परमेश्वर जो दर्जो, तुलसी गोविंद प्रभु, जी जी, प्रभु दा संबोधित किया छोकि भगवान वास है सभिनी जे अंदर, बिल्कुल। ऐं लेडीज़ जे अंदर बि तो उन्हनि खे माता जी चवंदा आहिनि। माता जी छाजे लाइ चवंदा आहिनि इहो हिकिड़ो अलॻि, हाँ इहो ॿुधायो। इहो थोरो लेंदी आहे। सभिनी खे नंढे ॿार छोकिरी हूंदी हुनखे माता जी करे चवंदा आहियूं। इहो अगरि तव्हां सम्झी वठो ॿुधी वठो, हाँ, कम ई शइ अगरि थोरे में अगरि रोशनी पए त सुठो न, असांखे ख़बर पए। मां वधीक डिटेल में न वेंदुसि। वेदनि शास्त्रनि जे ज्ञान जे अनुसार 7 माऊं आहिनि। भूमि माता, छा जन्मदाता माता, धात्री माता जेका नर्स आहे, राजा जी पत्नी माता आहे, ब्राह्मण जी पत्नी बि माता आहे, गुरु जी पत्नी बि माता आहे। 7 माताऊं आहिनि। त हाणे 7 माताउनि में असां सभिनी लेडीज़ खे माता इन करे चवंदा आहियूं, जीअं गौ माता आहे फॉर एग्जाम्पल, छो असां हुनखे माता चवंदा आहियूं? छो असांखे हुन खीर पीआरियो आहे। हाँ बिल्कुलु। पर मूंखे त हिकिड़े गांइ या 2 गांयुनि जो या कुझु गांयुनि जो खीर मिलियो हूंदो त मां सॼी गांयुनि खे माता छो चवां? सही आहे, सही आहे, बिल्कुलु। अच्छा, भूमि माता, हाणे भूमि माता त जिते मां पैदा थियो आहियां उहो भूमि कलकत्ता हुजे या बॉम्बे हुजे, कुझु हुजे, त उहो जन्म भूमि थी वई मुंहिंजी, है न? जन्म भूमि, त मां जन्म भूमि खे भूमि माता चवंदुसि, सॼे पृथ्वी खे मां छो पियो चवां माता? हाँ, तीअं ई जंहिं महिला मूंखे जन्म ॾिनो, मां हुनखे रुॻो माता छो चवां? सभई माताऊं आहिनि, सभई जन्म ॾेई सघनि थियूं, खाली मूंखे न जन्म ॾिनो। सभई ज़ालूं आत्मा खे मनुष्य शरीर प्रदान करे सघनि थियूं, राइट। इन करे हुनखे माता चवंदा आहिनि कि तव्हां सभु माता आहियो, राइट राइट। प्रभु जी ऐं ॿी हिकिड़ी ॻाल्हि, अच्छा हाँ बिल्कुलु बिल्कुलु, असीं चवंदा आहियूं एजुकेटेड पर्सन, पढ़ियल लिखियल, जंहिं वटि डिग्रियूं आहिनि, पढ़ियल लिखियल आहे, इंजीनियर हुजे, डॉक्टर हुजे, लॉयर हुजे, पर चाणक्य पंडित वॾे में वॾो पंडित हूंदो। संस्कृत में पंडित माना पढ़ियल लिखियल, पंडित माना पूॼा करण वारो हो न, पंडित माना पढ़ियल लिखियल माण्हू खे पंडित चवंदा आहिनि। त हिकिड़ो चाणक्य पंडित वॾो पंडित हूंदो, वॾो भक्त हो भॻवान जो, त हुन छा लिखियो आहे? मातृवत परदारेषु परद्रव्येषु लोष्टवत आत्मवत सर्वभूतेषु यह पश्यति स पंडिता। जेके ही 3 डिग्री रखे थो उहो ई पंडित आहे, उहो ई पढ़ियल लिखियल आहे, बाक़ी सभु अनाड़ी आहिनि। ऐं 3 डिग्रियूं कहिड़ियूं आहिनि? जेको
ॿार 5 साल जी उमिरि में गुरुकुल वञे थो, अॼु उनखे स्कूल चवंदा आहियूं, अॻे गुरुकुल हूंदो, स्कूल मां ई स्कूल निकितो आहे वर्ड। गुरुकुल में वञी करे जॾहिं 5 साल में उनखे पैसे जे बारे में ख़बर कान्हे कि छा आहे, है न, छोकिरे छोकिरी जे विच में डिफरेंस ख़बर कान्हे नंढे ॿार खे, ठीकु आहे, ऐं मार कुट ॿियनि खे हिंसा करणु उहो उनखे ख़बर कान्हे। पोइ जीअं उहो 15, 16, 18, 20 साल जो थिए थो त छोकिरे छोकिरी जी बॉडी में उनखे फ़र्क़ु नज़र अचे, जॾहिं उनखे प्यूबर्टी ऐं जवानी अचे थी, तीअं हू पैसे खे उहो वधीक सम्झे थो कि हीअ ॾाढी इम्पोर्टेंट शइ आहे। तीअं ई उहो जीअं पैसो थियो, छोकिरे छोकिरी जो डिफरेंस थियो, तीअं ई मातृवत परदारेषु परद्रविषु आत्मवत सर्वभूतेषु वायलेंस खे बि सम्झे थो, मां वायलेंट करे सघां थो, केरु मुंहिंजे मथां वायलेंस करे सघे थो, हिंसा करे सघे थो। जेको छोकिरो पढ़ाई लिखाई करे 3 डिग्रियूं खणी ईंदो कि पंहिंजी वाइफ खे छॾे करे बाक़ी सभिनी ज़ालुनि खे मां सम्झंदो त उहो पढ़ियल लिखियल आहे। अच्छा, जेका इहा दृष्टि रखे थो। पर छोकिरा अॼुकल्ह स्कूल मां निकिरी कॉलेज में वेंदा आहिनि त सिधो चवंदा आहिनि को एजुकेशन, ऐं छोकिरियुनि खे वञी करे हर कंहिंखे हू पंहिंजी इंजॉयमेंट लाइ वञी ॾिसंदा आहिनि, त इहा रॉन्ग एजुकेशन आहे। अगरि गुरुकुल स्कूल मां न पढ़ी अगरि गुरुकुल मां पढ़ंदो त उन गुरु हुनखे पहिरियों सेखारींदो, जंहिं तूं जवान थींदे जॾहिं छोकिरे छोकिरी में डिफरेंस हूंदो ओॾी महिल खां तूं सभिनी खे माता करे चवंदे हीअ माता जी बात आहे। तीअं ई ॿियनि जी संपत्ति खे कूड़ो सम्झ, तुंहिंजी शइ कान्हे त तूं भले पई हुजे रस्ते में तूं खणिजा न, पर दरवेशु लोस्तो न, तुंहिंजे लाइ उहो कंकड़ पत्थर आहे। ऐं तीअं ई छा वायलेंस, ॿिए खे धकु लॻे त सूरु तोखे थिए, तकलीफ़ तोखे थिए, करेक्ट। त हीउ जेको इहो इमोशन्स डेवलप करे थो पंहिंजे गुरुकुल में रही करे, माना उहो ई पढ़ियल लिखियल आहे, ही 3 डिग्रियूं, यह पश्यति स पठितः, जेको इहा दृष्टि रखे थो, इहो वीचार रखे थो, इहो हार्ट रखे थो, हृदय, उहो ई पढ़ी लिखी निकितो आहे ॿाहिरि, बाक़ी सभु अनाड़ी। पर अॼुकल्ह जेके जनरेशन आहे, अॼुकल्ह छोकिरा छोकिरियूं, हर कंहिंजो जेको सोच आहे तमामु अलॻि आहे। असीं कोशिशि कंदा आहियूं जीअं सत्संग ते वञूं, कुझु 2 अखर सुठा ॿुधी अचूं, है न, हर कोई इंसान कोशिशि कंदो आहे कि वञूं, पर सभु कोई हंडाए न सघंदो। हंडाईंदो उहो ई आहे जंहिंखे वाकई हुन में विश्वास अचे थो। जीअं मूंखे इन्विटेशन मिलंदी आहे कॾहिं कॾहिं कि दीपदान, भई उते अचु, पोइ मां कोशिशि कंदी आहियां कि मां वञा, पर किथे न बि वञी सघंदो, पर मूंखे इन जे मथां रोशनी तव्हां विझी ॾियो कि हा, कि आख़िर थींदो छा आहे ऐं छो कबो आहे। शास्त्र में लिखियल आहे, ऐं शास्त्र असांजी माता आहे, जेको पंहिंजे ॿार खे उन जी मां सेखारींदी ज़रूरु कंदो, बिल्कुलु, उहो उन जी फर्स्ट टीचर आहे। हाँ, कि शास्त्र असांजी माता आहे, गुरु असांजो पिता आहे। असांजी एड्युकेशन जॾहिं थींदो आहे त असीं पंहिंजे कुल मां, जिते असांखे शरीर मिलियो आहे, उतां निकिरी करे असीं ॿिए गुरुकुल में वेंदा आहियूं। असांजी जेका सटल बॉडी आहे, जेको सॉफ्टवेयर आहे असांजे 2 शरीर आहिनि, हिकिड़ो आहे स्थूल शरीर ग्रॉस बॉडी, ॿियो आहे स्थूल शरीर सूक्ष्म शरीर ऐं स्थूल शरीर। जॾहिं मृत्यु थिए थी त माण्हू हिकिड़ो शरीर छॾे थो, जंहिंखे अने असां साड़ियूं था या दफ़नायूं था, पर उन जेको सूक्ष्म शरीर आहे, मन बुद्धि अहंकार वारो, त उहो सम्झो उन जो सॉफ्टवेयर थी वियो। त इहो जेको सॉफ्टवेयर आहे उन जी डेवलपमेंट थींदी आहे। त शास्त्रनि में जेको लिखियल आहे उहो ई उन जी एजुकेशन आहे। उहो जंहिं गुरु उनखे सेखारींदो उहो उनजो पिता थी वियो, त उनजो ॿियो जन्म थींदो आहे। शास्त्र माता थींदो, गुरु पिता थींदो, शिक्षा ऐं दीक्षा जे प्रोसेस सां उनजो ॿियो जन्म, जंहिंखे चवंदा द्विज, द्विज माना ब्राह्मण ऐं क्षत्रिय ऐं वैश्य खे द्विज चवंदा आहिनि, ॿियो जन्म थींदो आहे। जनेऊ पाईंदा आहियूं, संस्कार, जनेऊ संस्कार, त इहो ॿियो जन्म थींदो आहे जॾहिं ॿार खे एजुकेशन प्रदान कंदा आहियूं। हिकिड़ो त बॉडी मिली वई इंसान जी, पर इंसान जी एजुकेशन जेसि ताईं न मिले त उहो इंसान न रहंदो। छो आयो आहे उहो पशु योनि मां, एनिमल स्पीसीस मां, त एनिमल टेंडेंसीज़ जेके पाश्विक प्रवृत्ति उहो खणी आयो आहे पाण सां गॾु, ईटिंग, स्लीपिंग, वेटिंग, डिपेंडिंग। पर जॾहिं न हुनखे इंसान जी एजुकेशन मिलंदी, पोइ गर्भ में शुरू थींदी, पोइ धीरे धीरे घर में शुरू थींदी, पोइ 5 साल जो थींदो वञी गुरुकुल में हुआ, त उहो एजुकेशन जितां मिले थो
उन शास्त्रनि जो त इन करे असां शास्त्र खे प्रमाण सम्झंदा आहियूं। हिकिड़ो प्रत्यक्ष प्रमाण, हिकिड़ो अनुमान प्रमाण, हिकिड़ो आहे शब्द प्रमाण। त शब्द प्रमाण में सभु ॻाल्हियूं लिखियल आहिनि कि भॻवानु चए थो, या भॻवानु भगवत गीता में चए थो कि जेको मुंहिंजी भक्ति करे थो, नवविधा भक्ति, हिन में श्रवणम कीर्तनम विष्णु स्मरणम पाद सेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम, त उहा अर्चना विधि जेका आहे तंहिंमें दीप दान आहे। हिकिड़ो घीअ जो ॾीओ आहे, कार्तिक महात्म्य में लिखियल आहे। जो कार्तिक जो महीनो आहे ॾाढो शुभ महीनो आहे, कारकतनि जो महीनो असीं सिंधी में चवंदा आहियूं। कार्तिक जो महीनो जैसे हीअं दामोदर महीनो बि चवंदा आहियूं हुनखे, दामोदर मास। हिन दामोदर महीने में छा आहे, असांजो जीअं 12 महीना गुज़रंदा आहिनि पृथ्वी लोक में, त स्वर्ग लोक में हिकिड़ो ॾींहुं गुज़रंदो आहे। अच्छा। जीअं नॉर्थ पोल ऐं साउथ पोल में तव्हां ॾिसंदा सिज 6 महीना हूंदो आहे, 6 महीना न हूंदो आहे। तव्हां ॾिठो आहे न, नॉर्वे कंट्री ॿुधो आहे। तव्हां नॉर्थ पोल ऐं साउथ पोल में वेंदा त नॉर्वे कंट्री ॾाढी थधो मुल्क आहे, साउथ में बि आहे एंटार्क्टिका, त हुते वञी करे ॾिसंदा त 6 महीना सिज नज़र ईंदो आहे। अच्छा। अस्त कान थींदो आहे। ऐं 6 महीने खां पोइ उदय, पोइ 6 महीने खां पोइ वरी उदय थींदो आहे। त हिन पृथ्वी लोक में असां ॾिसूं था कि 6 महीना ॾींहुं 6 महीना राति आहे। त तीअं ई स्वर्ग लोक में छा असांजो 12 महीना गुज़रंदा त हुते 24 कलाक गुज़रंदा। त असांजा 4 महीना जेके चातुर्मास चवंदा आहियूं, जिते रेनी सीज़न थींदो आहे, उहो चातुर्मास देवताउनि जो स्वर्ग लोक में सुम्हण जो टाइम आहे, राति जो टाइम आहे। ऐं उन में जेको चौथो महीनो अचे थो उहो दामोदर महीनो थींदो आहे। अच्छा। कार्तिक महीनो थींदो आहे। ओॾी महिल उन जो ब्रह्म मुहूर्त थींदो आहे, जेको प्रभात जो समय। हू उते जाॻंदा आहिनि। ओॾी महिल हू जाॻंदा, उन्हनि जो मुहूर्त हलंदो 2.5 कलाक। असांजो हिते सॼो महीनो हलंदो हो। त हू उथी करे जीअं पूजा पाठ सुबुह जो ब्रह्म मुहूर्त में कंदा आहिनि त ॾाढो ऑस्पिशियस आहे, ॾाढो शुभ मञंदा आहियूं। त हू जॾहिं हेठि ॾिसंदा देवी देवता कि असीं बि सॼो महीनो, माना हुननि जा 2 कलाक, असांजो सॼो महीनो असीं पूजा करियूं पिया। भॻवानु ॾाढो उहो जेके देवी देवता ख़ुशि थींदा आहिनि। त असांजे लाइ सॼो महीनो जीअं सुबुह जो 2 कलाक प्रभात जो आहे, ब्रह्म मुहूर्त जो आहे, तीअं असांजो सॼो महीनो कारकतनि जो ब्रह्म मुहूर्त आहे। ओॾी महिल असांखे दीप दान रोज़ ॾींहुं राति शाम जो करणु खपे। असांखे हिन खां वधीक नथा करे सघूं, पर हिकिड़ो दीप रुॻो भॻवान खे ॾींदासीं त भॻवानु असांजे हृदय में रही करे ज्ञान जो दीपक असांखे ॿारींदो। जेको ज्ञान जो दीप आहे, असीं रुॻो घीअ जो लैम्प ॾियूं था भॻवान खे, पर भॻवानु असांखे अंदरि वेही करे ज्ञान जो दीपक ॾींदा। ज्ञान दीपे न भासवता, भॻवानु भगवद गीता में चए थो। जंहिं भगवद गीता चए थो, उहो 4 श्लोक आहिनि जंहिंमें सॼी भगवद गीता जी समरी आहे, पर हुन जो 4थो श्लोक आहे भगवद गीता में 10.11, 10.8, 9, 10, 11। तेषां सतत युक्तानां भजतां प्रीतिपूर्वकं ददामि बुद्धि योगम तम ये न माम उपयान्ति ते। जेको प्रेम पूर्वक मेरी सेवा करने में लगे रहते हैं, उन्हें मैं ज्ञान प्रदान करता हूँ, जिसके द्वारा भी मुझ तक आ सकते हैं। ददामि बुद्धि, तेषाम एव अनुकंपार्थम अहम अज्ञानजं तमः नाशयामि आत्मभावस्तु ज्ञान दीपेन भासुता। ज्ञान दीपेन भासुता हिते अचे थो 10.11 में पूछे तो कि जेको प्रेम पूर्वक मुंहिंजी भक्ति करे थो, मां उन जे हृदय में वास करे, विशेष कृपा करे, उन जे अंदरि अज्ञान जो अंधकार दूर करे ज्ञान जो दीपक ॿारींदो आहियां। अच्छा। हरे कृष्ण। हाणे ॿुधायो, जॾहिं भॻवानु एतिरो कुझु करे थो, असां एतिरो अगरि दीप ॾिनोसीं, असां छो सम्झूं कि हीअ ग़लति आहे, हीअ ढकोसलो आहे, या हीअ मन घड़त ॻाल्हियूं आहिनि? न, इहे सभु शास्त्र अनुमोदित ॻाल्हियूं आहिनि। असांखे शासन ते विश्वास करणु खपे कि न? ॿार जेको डॉक्टर थिए थो, इंजीनियर थिए थो, हू शास्त्र पढ़ी करे थिए थो न। हाँ बिल्कुलु, बुक्स पढ़ी करे ई त थिए थो। असांजा बुक्स जेके आहिनि इहे ई आहिनि मैनुअल्स। भगवद गीता, भागवतम, चैतन्य चरितामृतम, वेद जो ज्ञान सॼो जेको आहे, इहे ई असांजो आधार आहे। बुक्स आर द बेसिस ऑफ ह्यूमन लाइफ। बिल्कुलु। ॻाल्हियूं मूंखे पुछणियूं त घणेई आहिनि, पर चवंदा आहिनि न, वक़्त खे सलाम बि करिणो आहे। पर वेंदे वेंदे हिकिड़ो सुवाल इहो बि पुछणो आहे कि तव्हां वरी कॾहिं टाइम ॾींदा? हिकिड़ो इहो सुवाल। पर उन सां गॾु कनेक्शन हिकिड़ो ॿियो बि आहे कि जॾहिं माण्हू पंहिंजी जीवन खे माना थिए थी समाप्त, ठीकु आहे, त आत्मा घणी ट्रेवल कंदी आहे, इहो मुंहिंजो ॿुधल आहे। बाक़ी मां एतिरी
उहो चवंदा आहिनि न एतिरो सत्संग में इन्वॉल्व कोन आहे, पर जेको ट्रेवल करे थो ई आत्मा, उन खां पोइ आख़िर वञे किथे थी? मने मने डेस्टिनी छा आहे, हाँ, मंजिल छा आहे, मंजिल छा आहे? प्रभु जी रोशनी में हाँ, कहिड़ी मंजिल आहे? ॾाढो सुठो सुवाल आहे। हाणे जॾहिं आत्मा अलॻि अलॻि योनियुनि मां, स्पीसीज़ ऑफ लाइफ, जल जा 9 लखानि स्थावर लखा विंशति, 9 लख जलचर आहिनि, 20 लख पेड़ पौधा आहिनि, 30 कीटाणु आहिनि, पशु आहिनि, पक्षी आहिनि, लास्ट में मनुष्य योनि आहे। त 4 लख मनुष्य आहिनि, 84 लखनि मां 4 लख मनुष्य योनि आहे। अच्छा, त चवंदा आहिनि, शास्त्रनि में लिखियलु आहे, हाणे जॾहिं तव्हांखे मनुष्य चोलो मिलियो आहे, लखनि सालनि खां पोइ 84 लख योनि क्रॉस करण में लखे साल वेंदा आहिनि। बिल्कुलु। हाणे जॾहिं तव्हांखे लखनि सालनि खां पोइ भिटकी हाणे तव्हांखे जॾहिं मनुष्य शरीर मिलियो आहे, त हाणे तव्हांजो फर्ज़ु आहे अथा तो therefore ब्रह्म जिज्ञासा, यू शुड स्टार्ट स्पिरिचुअल इंक्वायरी। तव्हां ब्रह्म जे बारे में, पदार्थ खे छॾे ॾियो, ब्रह्म माने आत्मा ब्रह्म आहे, शरीर पदार्थ आहे। छा शरीर जो ख़्यालु त रखो, पर आत्मा जे विषय में बि तव्हां हाणे जिज्ञासा करियो। ही जिज्ञासा तव्हां जेका कई आहे बिल्कुलु सही आहे। इहा ब्रह्म जिज्ञासा हितां ई थी शुरू थिए कि आत्मा गुज़र करे 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 आख़िर केॾां वेंदी, बिल्कुलु डेस्टिनी। हाणे जॾहिं मनुष्य योनि में आई आहे त हिनखे स्पिरिचुअल विज्ञान, जेको आध्यात्मिक विज्ञान आहे, इहो सम्झण जे लाइ करे ई मनुष्य चोलो मिलियो आहे। असीं कुतनि ॿिलियुनि खे नथा पाड़े सघूं, सम्झाए सघूं, छा, पर इंसान खे असीं सेखारे सघूं था। इंसान चाहे न जानवरनि वांगुरु रिएक्ट न कंदो, भई कुझु थियो त ओॾी महिल ई हू रिएक्ट करे, न, हू रिस्पॉन्ड कंदो आहे। हू सोचींदो आहे, हिनखे सोचण जी ऐं धैर्य रखण जी शक्ति आहे। हू सोचे सम्झी पर पोइ रिएक्ट न करे रिस्पॉन्ड कंदो, थोरो पंहिंजी ॿुद्धीअ सां कमु वठंदो। त जॾहिं हू रिस्पॉन्ड करण जी उनखे ताक़त ऐं क्षमता मिले थी हिन योनि में, त हू पंहिंजी एक्शन जे लाइ रिस्पॉन्सिबल बि थी थो वञे। पशु अगरि ॿिए पशु खे मारे करे खाए थो त हुनखे को पाप न लॻंदो। हिकिड़ो जानवर ॿिए जानवर खे कटे खाईंदो त उनखे पाप न लॻंदो, पर असीं अगरि खाईंदासीं कटे करे त असांखे पाप लॻंदो। छो, असां हींअर मनुष्य योनि में अची विया आहियूं। लॻंदो इवन पेड़ पौधनि खे कटे जेको खाऊं था, हालांकि पेड़ पौधनि खे मारियूं नथा, फल टोड़ियूं था, तो पेड़ तो उते ई आहे। गांइ जो खीरु पियो था, गांइ जो खून नथा पियो। चवण जो मतिलबु आहे कि असां जेको पेड़ पौधनि खे बि खाऊं था, बिकॉज असीं ऑर्गेनिक मैटर खाई सघूं था, असीं ईंट पत्थर ऐं नॉन लिविंग थिंग्स नथा खाई सघूं। असांखे हिकिड़े जीव जेको शरीर ई खपे खाइण लाइ, चाहे उहो पौधो छो न हुजे। त पौधे खे कटे करे जॾहिं खाऊं था त उन में बि पाप आहे, घटि आहे। त इन करे असां उहो बि भॻवान खे भोग लॻाए करे, छा, प्रसाद करे खाईंदा आहियूं। भगवद गीता में भॻवान चए थो, छा, कि जेको माण्हू पंहिंजे टेस्ट लाइ ऐं पंहिंजे शरीर जे स्वास्थ्य लाइ, पेट भरण लाइ पचाए करे खाए थो, उहो पाप थो खाए। यज्ञ शिष्टा शिन संतो मुच्यन्ते सर्वतो विषय। त हाणे असांखे जॾहिं इहो नॉलेज मिले थो त असीं रिस्पॉन्ड करियूं था इंसान। हाणे असांजी रिस्पॉन्सिबिलिटी आहे कि असां सम्झूं कि मां केरु आहियां, मां हीअं कीअं शरीर मूंखे मिलिया आहिनि, हाणे मां केॾां वेंदुसि। इहो तव्हांजो सुवालु बिल्कुलु सही आहे, समय पर घटि आहे, छा, पर हिन सुवाल जो शॉर्ट में उत्तर इहो आहे कि असांखे हिन शरीर में अचण खां पोइ, मनुष्य शरीर में अचण खां पोइ, कि खाइणु, सुम्हणु, मैथुन करणु ऐं पंहिंजी शारीरिक सुरक्षा करणु, इहो जानवर बि कनि था। पर इंसान ही खाईंदो, सुम्हंदो, संभोग कंदो, पंहिंजे शरीर जी सुरक्षा कंदो, पंहिंजनि जी सुरक्षा कंदो, पर गॾोगॾु छा, उनखे ब्रह्म जिज्ञासा में ऐं स्पिरिचुअल इंक्वायरी, आध्यात्मिक विज्ञान बि सम्झणु खपे। असांजे हिंदुस्तान में इहो दस्तूर हूंदो पहिरीं, पर हाणे उहो सॼो गुम थी विया आहे। ॿिया विदेशी माण्हू अची करे सभु गुरुकुल ख़तमु करे चुका आहिनि। त आध्यात्मिक ज्ञान जो अभाव आहे हींअर। त असांजे इंसाननि खे, ॿारनि खे, गर्भ खां वठी करे ॿारनि खे ट्रेनिंग ॾियो स्पिरिचुअल नॉलेज जी। अगरि माउ पीउ कंदा त ॿारु सिखंदो, ॿारु पैदा थींदो, घर में ॾिसंदो, सिखंदो, पोइ गुरुकुल वेंदो, उते सिखंदो, पोइ हुनजी डेस्टिनी आहे घर वापसी। जॾहिं वापसि भगवत धाम वेंदो त इहो उनजी फाइनल डेस्टिनी आहे। हिन खे चवंदा आहियूं सनातन आत्मा जो सनातन धर्म आहे कि सनातन भॻवान जी पूॼा करे, उनजी
उन जी वाणी खे ॿुधी करे हुन जो ॾिनल ज्ञान खे सम्झी करे असां पंहिंजो रस्तो ठाहे मथे वञूं। न त हिते पिया भिटकंदासीं, हिकिड़ो शरीर छॾे ॿियो, हाणे इंसान जो शरीर मिलियो आहे त वरी असां पशु योनि में वञी सघूं था, नरकनि में वञी सघूं था, अगरि ज्ञान न हूंदो त। अॻे जानवर वांगुरु रहंदासीं असां त वरी जानवर जो शरीर मिलंदो, ऐं अगरि इंसान वांगुरु रहंदासीं त पोइ देवताउनि जो शरीर मिलंदो ऐं असीं वापसि पंहिंजे घर में वञी सघूं था। न त मुंहिंजो सुवाल इहो ई हो कि चोलो छॾण खां पोइ ट्रेवल कयूं था त असांजी आत्मा ट्रेवल करण खां पोइ आख़िर किथे थी वञे? प्रभु जी जो चयो न कि हुननि खे आख़िर मंज़िल त वापसि पंहिंजे घर। पर हाणे कर्म जे हिसाब सां उनखे अगरि अचिणो आहे त वापसि ईंदो। ऐं कहिड़े योनि में थो अचे, हा, उन कर्म जे हिसाब सां, कर्म जे अकॉर्डिंग। कर्म सुठा हूंदा त सुठे जॻह ते ईंदो, कर्म उबता हूंदा त सुबता उबता वारा हिसाब। त माना जेके सुठा इंसान आहिनि जिन जा पंहिंजा कर्म ख़तम था थियनि, हा, अगरि चोलो छॾनि था त हू वापसि न ईंदा। हा, प्रभु जी भक्ति कंदे कंदे अगर छोलो छॾनि था, हाँ, प्रभु जी जे हिसाब सां त वो प्रभु जे धाम में वेंदा। समझुसि। भई पर सिखण जे लाइ त असांखे घणो ई कुझु पंहिंजो वक़्तु ॾियणो पवंदो, ऐं 15, 20, 25 मिंटे में त इहे ॻाल्हियूं सम्झी सघबी बि कोन। सुठा माण्हू केरु आहिनि? इहो मां चवंदुसि तव्हां सुठा आहियो, तव्हां चवंदा तव्हां सुठा आहियो, त इहो सर्टिफिकेट न थियो। सर्टिफिकेट थियो शास्त्रनि जे हिसाब सां केरु सुठो आहे। जेको भॻवान शास्त्र ॾिनो आहे परखण जे लाइ, कीअं माण्हू प्रोग्रेस करे थो अॻियां। भई तव्हां डॉक्टर आहियो, मां डॉक्टर आहियां, हीउ डॉक्टर आहे, हीअं थोरी आहे। तव्हां हिकिड़ी गोरी लिखी ॾींदा, तव्हां डॉक्टर थोरी थी आहे। सही है। पर जॾहिं यू आर क्वालिफाइड, यू हैव अ डिग्री, देन तॾहिं डॉक्टर थींदा। बिल्कुलु बिल्कुलु। तीअं ई भई मां चवां भई मां सुठो, हीउ सुठो, हू सुठो, इहो काफ़ी कान्हे। पंहिंजे हिक ॿिए जे नज़रुनि में असीं सुठा थियासीं, तालियूं वॼाईंदासीं, इहो कान्हे। असांखे हुन जे नज़रुनि में परफेक्ट थियणो आहे। ही भगवत गीता साम्हूं पई आहे, भगवत गीता यथारूप। सॼी दुनिया में अलॻि अलॻि एडिशन भगवत गीता जूं आदि जुगाद खां बि हलनि। हींअर ही भगवत गीता यथारूप जेको शीला प्रभुपाद इस्कॉन जो संस्थापक आचार्य वञी करे अमेरिका में पब्लिश कयो, इंग्लिश, हिंदी, उर्दू, बंगाली, जेके बि इंडियन लैंग्वेजिस, ॿाहिरि जी लैंग्वेज, चाइनीज़, फ्रेंच, सभु मिलाए 80 खां बि वधीक भाषाउनि में ही छपियल आहिनि। सॼे वर्ल्ड में करोड़े करोड़े कापीज़ हिन जी विकामियूं आहिनि। जॾहिं खां ही भगवत गीता आई आहे, ॿियूं भगवत गीताउनि जी सेल डाउन थी वई आहे, डिस्ट्रीब्यूशन घटिजी वई आहे। सभु माण्हू ही पिया ठहनि। ही भगवत गीता यथारूप आहे। जीअं अर्जुन खे भगवत गीता ॿुधाई वई, जीअं हुन ॿुधो ऐं सम्झो, तीअं हिन में अथव। जेको ही पढ़ंदो, छा उहो ज्ञानी न थींदो, उहो भक्त ठहंदो भॻवान जो। ज्ञानी त थींदो ई थींदो, पर उहो भक्त थींदो। ही लाइफ मैन्युअल आहे। जीअं भई को बि माण्हू तव्हांखे टीवी वठंदा, कंप्यूटर वठंदा, त उन सां गॾु तव्हांखे हिकिड़ो मैन्युअल मिलंदो, राइट। भई कीअं हिन खे ऑपरेट कजे, ऑपरेटिंग मैन्युअल। कीअं हिन जी सर्विस कजे, सर्विस मैन्युअल। वरी टेक्निकल मैन्युअल, कीअं हिन जी रिपेयरिंग कजे, छा त हू टेक्निकल मैन्युअल जेके हिननि जा थींदा आहिनि, तीअं असांजो ही या ऑपरेटिंग, सर्विसिंग, टेक्निकल मैन्युअल कंहिंजो आहे? ही जेको इंसान जो शरीर आहे, ही कंप्यूटर खां घटि कान्हे, छा त हिन जी मेंटेनेंस कीअं थिजे ऐं हिन जो ड्यूटीज़ कहिड़ियूं आहिनि, इंसान खे छा करणु खपे, छा न करणु खपे, कीअं सिधी ऐं सफलता प्राप्त करणु खपे, इहो सॼो विज्ञान हिन में ॾिनल अथव। ऐं ही भगवत गीता 11 डिसंबर भगवत गीता जयंती आहे। माने हिन ई ॾींहं ते 5000 साल पहिरीं अर्जुन खे कुरुक्षेत्र में भगवान भगवत गीता जो ज्ञान ॾिनो, इन ई ॾींहं ते। अच्छा। ही मोक्षदा एकादशी ईंदी, उन ई ॾींहं ते हिन खे ज्ञान ॾिनो। त इहो भगवत गीता जो गीता जयंती ॾींहुं असीं हिकिड़ो मैराथन हलाईंदा आहियूं। सॼे वर्ल्ड में करोड़े कॉपीज़ असीं डिस्ट्रीब्यूट कंदा आहियूं। विकिणंदा कान आहियूं, डिस्ट्रीब्यूट कंदा आहियूं। विकिणंदा आहियूं रुगो हिन जा पेपर, पन्ना, प्रिंटिंग। हिन जी रॉयल्टी केरु नथो ॾेई सघे, पर हिन पुस्तक जी, हिन ग्रंथ जी जेका क़ीमत केरु नथो ॾेई सघे। हा, हिन जी क़ीमत हिकिड़ी आहे। हिन खे पढ़ंदा त तव्हां क़ीमत चुकाईंदा, सम्झो तव्हांखे क़ीमत ॾिनीसीं पढ़ण खां पोइ, ऐं पढ़ंदा त अधु क़ीमत आई। वरी ॿियनि खे पढ़ाईंदा त डबल। माना पहिरियों पाण खे पढ़ायूं, हा, पहिरियों पाण हंडायूं,
चवंदा न पहिरियों पाण खे त हंडायो बिल्कुलु पोइ ॿियनि खे सेखारियो। महाप्रभु चई वियो तव्हां- आहे जेके छा चवंदा आहिनि तव्हां श्रद्धापूर्वक अगरि हिन जो रोज़ हिकिड़ो पेज ॿ पेज पढ़ंदा त तव्हांजे पंहिंजे जीवन में परिवर्तन अवश्य ॾिसंदा। बिल्कुलु पढ़ंदा, सम्झंदा, पढ़ाईंदा ऐं हिन जो प्रैक्टिस कंदा त यू विल बिकम अ स्पिरिचुअल साइंटिस्ट। कृष्ण ही भगवान कलयुग आहे न, ही कलयुग आहे। हाँ सुठा पंथ आहिनि न, हाँ उहे जेके ग़लति पंथनि सां ढकिजी विया आहिनि। ओ अच्छा तेसि ताईं तेसि ताईं हाँ तव्हां हिन भगवत गीता जो वितरण करियो। बिल्कुलु वो तव्हांखे नेक्स्ट एपिसोड में हिन खे तव्हां विरायो। में अगरि केरु माण्हू चए पियो मुंहिंजे पीउ जी सालगिरह आहे, एनिवर्सरी, डेथ एनिवर्सरी, बर्थ एनिवर्सरी, वेडिंग एनिवर्सरी, असांखे गिफ्ट विराइणी वेंदी आहिनि, त हिन में अंदरि पेज खोले करे हिन में छापाए करे पेज ऐड करे तव्हां गिफ्ट करे सभिनी खे ॾेई हाँ सघो हिकिड़ो था। तव्हां पर्सनल पेज ऐड करायो। बिल्कुलु। असां डायरी ऐं ॿियूं ॻाल्हियूं ॾींदासीं, तंहिंमें ही तव्हां ॾींदा, ही मैनुअल आहे सॼो। ही कंहिंखे बि तव्हां ॾींदा त ही इटर्नल गिफ्ट आहे, शाश्वत। ईअं बि चवंदा आहिनि ही गिफ्ट पर्पस में असांजो जेको हींअर प्रधानमंत्री आहे हाँ नरेंद्र मोदी उते जिते बि कोई गिफ्ट गिफ्ट वञी हाँ। ॾींदो आहे। हा, विदेशनि में वञी करे इहो ई। इहो ई गिफ्ट ॾींदो आहे। गीता त घणी आहे, यही गीता आहे यथारूप उहो ई वञी ॾींदो आहे। वही ॾींदो आहे सभिनि खे। जिते बि हींअर वर्ल्ड टूर करे आयो आहे संसार में। प्रभु जन असांखे केतिरी सुठो ज्ञान ॾिनो कि असांजो प्राइम मिनिस्टर जेको आहे उहो बि इहा ई गिफ्ट थो ॾे। हाँ। कुझु असीं सम्झूं। वो चवंदो है इससे ज्यादा कुछ है नहीं मेरे पास देने को। अरे मज़े वारी ॻाल्हि जेको गिफ्ट वठे पियो हाँ जापान चो, चाइना, कोरिया, जेके अमेरिका, यूएस सभिनि खे उहे वठंदा आहिनि, वठी करे वरी पढ़ंदा बि आहिनि। ईअं न की रखी छॾंदा आहिनि शोकेस में। असां त सुठा ई पढ़ंदा हाँ बिल्कुलु बिल्कुलु। अरे घणा माण्हू अंग्रेजी घटि पढ़ियल हूंदा आहिनि न, हू छा पढ़ंदा आहिनि न, डू यू हैव भगवत गीता एज इट इज? यस आई हैव भगवत गीता केप्ट एज इट इज। as it is, kept as it is. No, Bhagavad Gita is not meant to be kept as it is. Bhagavad Gita is to be understood as it is, to be read as it is. Very nice. सही आहे। त इहो ई आहे, बसि वेंदे वेंदे वक़्त खे सलाम आहे। असीं वरी प्रभु जन सां मिलंदासीं ऐं घणेई ॻाल्हियूं कंदासीं ऐं बसि इन खां मथे त मां कुझु नथी चई सघां। हरे तव्हां पंहिंजे कृष्णा। ब्लेसिंग सां कुझु चओ हिन यूट्यूब चैनल जे बारे में। यूट्यूब तव्हां चैनल मां तमामु सुठो करे रहिया आहियो। असांजे सिंधी समाज में ई तव्हां शुरूआति जेका कई आहे त इहो हिकिड़ो एंटरटेनमेंट या एड्यूटेनमेंट जो प्रोग्राम रुॻो न हुजे। न छा सही ॻाल्हि आहे। खाली एजुकेशनल प्रोग्राम हुजे, एंटरटेनमेंट सां गॾोगॾु एजुकेशन बि। त अॼुकल्ह नओं वर्ड निकितो आहे एड्यूटेनमेंट। एड्यूटेनमेंट जेदा एड्यू पॉइंट लिखता है हाँ। एड्यूटेनमेंट यानी एजुकेशन भी एंटरटेनमेंट वांगे अच्छा सभिनी के जीअं रिक्रिएशन ज़रूरी आहे, हाँ एंटरटेनमेंट ज़रूरी आहे, तीअं स्पिरिचुअल एंटरटेनमेंट बिल्कुल तारे चैनल के blessing। उहो अॻियां Blessing वधायो। असीं तव्हां सां गॾु आहियूं। तव्हां जॾहिं महिल चवंदा ईंदासीं। इहो असांजी ड्यूटी आहे। बिल्कुल मरण खां पहिरीं जेतिरो करे सघूं कंदासीं। हरे कृष्ण हरे कृष्णा। जय झूलेलाल। जय जय हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। श्रील प्रभुपाद की जय। श्रीमद् भगवत गीता यथारूप की जय। पायल माता जी की जय। एड्यू पॉइंट जीएमएस डांस एंड एक्टिंग स्कूल की जय।